जी नाज़रीन बरकत विरोही जी हमारी रिपोर्ट ॾिठी आगा कई पावा के दती टीवी एरोसानी सोप जे सरिते इंप्राइल सिंध सवाल जे सिंधु तहसील की शानदार सकाफत से प्याज इजहार तौर असन समेत समूरी दुनिया में सकाफत जो कौमी ॾियारो लाइ पियो वञे। सूबाई राजधानी कराची समेत सिंध जो कुंडकोट ऐं जर्जन में सकाफत जा रंग चरखी पिया। हैदराबाद सखर लाड़काड़ो नवाबशाह में प्रकाश बठी जोधापुर में तकलीफ़ थींदियूं। कंबर शहदादपुर दादू हाला शहदादपुर खारपुर नौशरत फिरोज कोटकी कंदकोट एडविन शहरन में रैली कढी फैजाबाद बटीक जावर चट्टो उमरकोट मिठी समेत बंदन वडन शहरन तोड़े देशन में सकाफती प्रोग्राम रखियल आहिनि। प्रोग्रामन में मोहन करेची कतीम ऐं असीम सकाफत के भेटा पेश करे वतन वासी पारां सिंध जी तरक्की ऐं खुशहाली लाइ तालीम खे नथी ॾियण जो वचन कयो वेंदो। मुतातन स्कूलन प्रेस क्लब गुजरात में सकाफती लड़ाका सकाफती वेश में नौजवानों जो गश्त जारी आहे। जॾहिं सकाफती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण लाइ दस्ती रहने तकलीफ़ूं थी रहियूं आहिनि। बिनकासिम तस्वीर तनासी सज्जाद जुमलो का जी सज्जाद आगे कजो छा सोचियल आहे। जी सज्जाद सिंध में जिथे सकाफती तकरीबूं जारी है उते मलीर जे मुख्तलिफ इलाइक़नि में गुलशनदी रज़ाकाबाद शाह टाउन समेत जेको आहे कायदाबाद वेस्ट कॉलोनी सिंधी कोट शाह नवाज कोट पिपरी समेत मुख्तलिफ इलाइक़नि गगर फाटक में जेके तकरीबूं जारी आहिनि। जिथे जेको रैली जी सूरत में जेको माण्हू मलीर प्रेस क्लब पहुचंदा आहिनि। मलीर प्रेस क्लब में जेके मुख्य रैलियूं जेके आहिनि उहे पहुचंदियूं आहिनि। उन खां पोइ जो कराची प्रेस रवाना थींदा जिन त जिस्कम जी मुख्य रैली जेको आहे सदान खान कुरैशी जी अॻुवाणी में जेका आहे उहा हितां निकिरंदी। जेका कराची प्रेस क्लब धरती टीवी जे मुख्य प्रोग्राम में जेको शिरकत लाइ रवानी थींदी जंहिंमें हज़ारे कारकुन ऐं मुख़्तलिफ़ जेके ॿियूं जमायतूं आहिनि जेके अॼु कंहिं बि जमात जी जेका आहे रैली जेका उहा सिर्फ़ु जेको आहे कंहिं ज़ाती ते हिसाब सां न आहे पर उहा सॼे सिंध जी सकाफ़त खे भलाइण जे लाइ सॼी सिंध मां जेके निकिरंदो आहे बलीर मां बि अहिड़ी सूरत हाल आहे। ऐं माण्हू जेको रेस वॻा पाए जेको आहे अजरक ऐं टोपियूं ऐं उन खां अलावा जेके पटका ऐं लुंगियूं जेके आहिनि ख़ासि तौर ते सिंधी सकाफ़त खे नुमाव करण जे लाइ उहे जेके इस्तेमालु करे रहिया आहिनि ऐं उन्हनि सां जुमिरियूं हली रहिया आहिनि। हींअर जेको आहे रैली जो अचण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे जिन त 2 बजे खां पोइ मुख्य रैलियूं जेके आहिनि मलीर प्रेस क्लब गॾु थी करे कराची प्रेस क्लब जे मुख्य तकरीब में शिरकत कंदियूं जिते हज़ारनि जी तादाद में मलीर खां जेके ख़ासि ख़ुसूसी मलीर खां गुलशन हदीद खां जेको आहे बिनकासिम जे इलाइक़नि मां जेके सिंधी वसंदियूं आहिनि सिंधी जेके ॻोठ आहिनि जेके आबादियूं आहिनि उतां जेको आहे अॻुवाणी जी अॻुवाणी में जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जी रैली निकिरंदी उन्हनि जी जेका सकाफ़त रैली निकिरंदी जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी जी रैली निकिरंदी जीअं त मुख़्तलिफ़ जेके ॿियूं जमायतूं एसटीपी आहे ॿियूं जेके जमायतूं आहिनि उन्हनि जे पारां बि ख़ुसूसी रैलियुनि जो इंतज़ाम कयो वियो आहे त जेके वॾी हज़ारनि जी तादाद में जेके माण्हू गॾु थींदा ऐं सवन जी तादाद में जेके गाॾियूं आहिनि काफ़िला जेके आहिनि उहे बिनकासिम खां रवाना थींदा ऐं उहे बिनकासिम खां रवाना थींदा मुख़्तलिफ़ जेके जुमिलियूं हणंदा ऐं पंहिंजी सिंधी सकाफ़त खे जेको सलामी पेश कंदा ऐं उन खां अलावा जेके भेटा पेश कंदे उहे मलीर प्रेस क्लब कराची जे जेका स्टेज आहे उते जुमिलियूं हणण खां पोइ उते गीत चवण खां पोइ उते जेके आहिनि क़ौमी गीतनि ते रक़्स करण खां पोइ ऐं भेटा ॾियण खां पोइ कराची प्रेस क्लब रवाना थींदा जिथे मुख्य तकरीब में शिरकत कंदा। जी वरी मेहरबानी सज्जाद आगा करण जे लाइ जी नाज़रीन वाक़िया आगा कयूं था धरती टीवी एरोसानी सोप जे सरिते इंप्राइल सिंध सवाल जे सिंधु तहसील की शानदार सकाफ़त सां प्याज इजहार तौर असन समेत समूरी दुनिया में सकाफ़त जो क़ौमी ॾियारो लाइ पियो वञे। सूबाई राजधानी कराची समेत सिंध जे कुंडकोट ऐं जर्जन में सकाफ़त जा रंग चरखी पिया आहिनि। हैदराबाद सखर लाड़काड़ो नवाबशाह में प्रकाश बठी जोधापुर में तकलीफ़ूं थींदियूं। कंबर शहदादपुर दादू हाला शहदादपुर खारपुर नौशरत फिरोज गोटकी कंदकोट एडविन शहरन में रैलियूं कढियूं वेंदियूं। जैकाबाद बटीक जावर चट्टो उमरकोट मिठी समेत बंदन वडन शहरन में सकाफती प्रोग्राम रखियल आहिनि। प्रोग्रामन में मोहन करेची कतीम ऐं असीम सकाफ़त के भेटा पेश करे वतन वासी पारां सिंध जी तरक्की ऐं खुशहाली लाइ तालीम खे नथी ॾियण जो वचन कयो वेंदो। मुतातन स्कूलन प्रेस क्लब एचोरान ते सकाफ़ती लड़ाका सकाफ़ती वेश पहिरियल नौजवाननि जो गश्त जारी आहे। थोड़ा तफसीलात कंदासीं यासिर कंदाणी खां जी यासिर हर तरफ सकाफ़त जा रंग चरखी पिया आहिनि। असीम सकाफ़त के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। छा अपडेट्स आहिनि?
जी बिल्कुल, पूरे मुल्क जी 5 दिसंबर सकाफत जो दिहाड़ो मल्हाए थो। इन धरती टीवी न्यूज़ जे सॾ ते हिन जे मुख़्तलिफ़ चौकनि माननि मां जेके शहरी आहिनि उहे निकिरी रोडनि ते निकिरी प्रेस क्लब पिण पहुची चुका आहिनि। एसीपी पारां जेका एसीपी हाउस खां हिकु वॾी शानदार धरती टीवी न्यूज़ जे सॾ ते इन्हनि पिराए सवार करे हेठि हिकु वॾी रैली कढी वई आहे। इन जे अहिड़े ॿियनि इलाइक़नि में बि जेको आहे जेके शहरी आहिनि मुख़्तलिफ़ तंज़ीम जा जेके अॻवान आहिनि उहे जेका रैलियुनि जे सूरत में प्रेस क्लब हिन जेके पहुची रहिया आहिनि। जेके नंढा पोड़ा तबका जेके जवान आहिनि उहे सिंधी क़ौमी गीतनि ते रक्ष करे जेका धरती ज़िंदाबाद, सिंध ज़िंदाबाद, 34 तरीक़ ज़िंदाबाद जा नारा लॻाए करे जेका ख़ुशीअ जो ऐं मोहबत जो इज़हार करे रहिया आहिनि। जी महिरबानी यासिर आगाह करण जे लाइ। नाज़िम ख़ुसूसी ट्रांसमिशन जारी है तो वठूं था शॉर्ट ब्रेक। असां सां गॾु रहिजो।